फ़ायदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अज तव्हां हितां आया हो कहिड़ी दरगाह ते आया हो तव्हां कंहिं दावत ॾिनी? मस्त मुनीर शाह अच्छा उन्हनि जी तमामु घणी थोराइती आहियां। साईं जन पंहिंजे कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे कखनि में आया हुआसीं, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं हर चोॾीं ते असां हूंदा आहियूं, पर अॼु साईं जन जो मेलो आहे, सो तमामु घणी ख़ुशी बि थिए तव्हांखे ॾिसी, साईं जन खे ॾिसी, ऐं जेके मावड़ा आया आहिनि सभिनीनि खे ॾिसी तमामु घणी ख़ुशी। साईं मस्तु थो चए त फ़ाइदा मुंहिंजी मुरीदाणी थी विया वाक़ई। हक़ीक़त आई आहे। ऐं मां ई न, सभई असां साईं जन जा मुरीद आहियूं। तव्हां बि, असां बि। तव्हां हाणे थिया हो न बाद में, आगे भी तो कोन है न। अॼु मां ड्यूटी ॾियण आई आहियां। अॼु ड्यूटी ॾियण जी जी माना साईं जा पक्का मुरीद। पैसा रोज़ था कमायूं, अॼु ड्यूटी ॾियण आहियां। अच्छा हूअं तव्हां ॻाईंदा हो भतन शादियुनि में, हींअर जेको तव्हां दरगाहनि ते ॻायो था केतिरो सुकून थो मिले? दरगाह त आहे ई राहत। सो सना ॻाईंदा आहियूं दरगाह ते, सना ॻाइण में तमामु घणी राहत सुकून। फंक्शन में इहो हूंदो आहे त धूम धड़ाको थींदो आहे, शादी जा सॉन्ग्स थींदा आहिनि। दरगाह ते इहो हूंदो आहे त मौला जी सना ऐं कसीदा वग़ैरह, सो तमामु घणी राहत मिलंदी आहे। अच्छा तव्हां माशाल्लाह सॼी सिंध में हींअर टॉप ते आहियो, फर्स्ट नंबर ते आहियो माशाल्लाह, तव्हां पंहिंजी महिनत कई आहे। जी अच्छा उर्दू में तव्हांखे को चयो अथनि तव्हां अची ॻायो या अहिड़ो को तव्हांजो एल्बम न उर्दू में? अच्छा उर्दू इहो आहे त ॾिसो, उर्दू असांजा काफ़ी सारा शाइर आहिनि, सो जेका पेवर उर्दू आहे, जेका उर्दू चइजे, उर्दू मीडिया, सो पंजाब जी साइड जेका हले थी, इहा कोन थी मिले। उर्दू त आहे, ॿ टे सॉन्ग्स मूं ॻाया बि आहिनि एल्बम्स में। सो अगरि मां वरी बि जी जी पंजाब साइड जी उर्दू माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। सो जे अगरि इहो मिली थी वञे, सुठी शाइरी मिली थी वञे त ॻाए बि ज़रूरु आहे। अच्छा जी। ऐं उहो फिल्म जे लाइ को गानो ॻाइण जे लाइ तव्हांखे ड्रामनि में का फ़र्क़ु थी आहे? KTN जीअं थी वियो, ऐं असांजा काफ़ी सारा चैनल्स आहिनि, थी आहे। पर इंशाल्लाह कमु कबो, सुठो कबो, सभिनीनि जे लाइ कबो, तमामु बहितरीनु आहे। सिंध जो प्यारु ॾिठो आहे, भाइरनि जो प्यारु ॾिठो आहे, सिंधी भाइर आहिनि जा ॿाहिरि सिंध खां रहंदड़ आहिनि, उन्हनि जो प्यारु ॾिठो आहे, कुर्ब ॾिठो आहे, सो तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। पाणी जी ॾाढी खोट आहे सिंध में। अच्छा मां त मूंखे जी बिल्कुलु, इहो त अलाह साईं खां दुआ, तव्हां बि घुरो असां बि घुरूं था। मां हैदराबाद में रहां थी, तो उते त पाणी जी कोई बि कमी न आहे, पर इंशाल्लाह दुआ आहे। अच्छा मारूफ जन तव्हां PTI में आयो, वाकई मज़ाक था कयो, तव्हां हिकिड़ो वीडियो ठाहियो, मज़ाक था कयो न, इहो त हाणे सियासत आहे। वीडियो ठाहियो न, तमामु मशहूरु हुयो माशाल्लाह। ओ इमरान खान जो कोई टॉपिक अची वियो, मज़ाक में असां चयोसीं। अच्छा बाक़ी अहिड़ी तव्हांजी न आहे? न सियासत में न आहे। ठीकु।